शहीद की जो मौत है वो कौम की हयात है, शहीद की जो मौत है वो कौम की हयात है, शहीद की जो मौत है वो कौम की हयात अमेरिका मुर्दाबाद, 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 इस्राइल मुर्दाबाद, 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 है हमारी दरसगाह, है हमारी दरसगाह, करबला करबला इज्जतों का रास्ता, करबला, करबला, शहादतों का रास्ता, शहादतों का रास्ता, शहादतों का रास्ता, नाज़रीन, ज़िले शिकारपुर जे टाउन मधेजी मावा के अहम ख़बर ॾींदा हलूं त मधेजी में यौमुल क़ुद्स जे हवाले तां रैली कढी वई आहे। मधेजी में यौमुल क़ुद्स जे हवाले तां मजलिस वहदतुल मुस्लिमीन ऐं मुख़्तलिफ़ शिया तंज़ीमुनि जे सॾ ते अल्लामा ग़ुलाम जाफ़र नजफ़ी, ग़ुलाम अकबर मुफ़क्किरी, सैयद तनवीर काज़मी, जावेद मीरानी, सुधीर ख़ासकली, सैयद अनीस शाह काज़मी, मुजाहिद मीरबर ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नमाज़ जुमा खां बाद मरकज़ी इमाम बारगाह खां फ़लस्तीन जी आज़ादीअ लाइ रैली कढी वई, जंहिं दौरान मुज़ाहिरीन पारां अमरीका ऐं इसराइल जी जारियत के ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। रैली मुख़्तलिफ़ रस्तनि अली वारिस चौक, शाही बाज़ार, स्टेशन रोड खां थींदे मेन बस स्टॉप सखरलाल करूं रोड ते पहुती, जिते रैलीअ खे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त फ़लस्तीन जी मुसलमाननि मथां अमरीकी ऐं इसराइली जारियत ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ सख़्त मज़म्मत कई पई वञे। मुज़ाहिरीन वधीक चयो त फ़लस्तीनियुनि खे आलमी कानून मूजिब आज़ाद रियासत तस्लीम करे बुनियादी इंसानी हुकूक फ़राहम कया वञनि ऐं उम्मत मुस्लिमा मुत्तहिदी फ़लस्तीन जे मुसलमाननि जी हिमायत लाइ आवाज़ बुलंद करे बैतुल मुक़द्दस फ़लस्तीनी अवाम जो तहफ़्फ़ुज़ यकीनी बणायो वञे। अॻुवाणनि ईरान ख़िलाफ़ पिणु अमरीका ऐं इसराइल पारां कयल जारियत जी मज़म्मत कई ऐं चयो त दुनिया अमरीका जे दहशतगर्दी खे तस्लीम नथी करे। अक़वाम मुतहिदा फौरी नोटिस वठी अमरीका ऐं इसराइल पारां मुसलमान मुल्कनि ख़िलाफ़ जारी दहशतगर्दी रोकराई वञे ऐं मुसलमान मुल्कनि खे आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार रियासतूं तस्लीम करे मुसलमाननि ख़िलाफ़ ज़ुल्म, जबर ऐं जंगी जारियत खे बंदि कयो वञे।